मुर्शिद लतीफ़ फरमायो त महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ी जीअं चोंब हणी लॾियाऊं लुआ। हबाब ई हुआ इन ई वादी विच में। सवाल इहो आहे त लतीफ़ जी नज़र में इहा महरूमी कहिड़ी आहे? इहा अदराक ॾाहप ऐं तख़लीक़ी तनक़ीदी शऊर जी महरूमी आहे। ऊने ख़्याल, लतीफ़ी एहसास, तफ़क्कुर ऐं तख़यल जी महरूमी आहे। ऐं इन खां बि वॾी ॻाल्हि त इहा आहे उन ग़ैर मामूली रवैयनि, विखुनि, पंधनि ऐं जेके फ़ासिला हूंदा आहिनि हौसले जी महरूमी आहे, जंहिंखां सवाइ इंसान हिकु हक़ीक़ी इंसान ऐं अञा बि अॻिते हिकु अज़ीम इंसान जो दर्जो नथो माणे सघे। अहिड़ी महरूमी इंसान ऐं जानवर में बसि थोरो ई फ़र्क़ु हूंदो आहे। ॿियो सुवाल त जे लतीफ़ वटि महरूमी जो तसवुरु अहिड़ो अनोखो ऐं हैरत अंगेज़ आहे त पोइ हू जंहिं महारत जी ॻाल्हि थो करे, इहा महारत कहिड़ी आहे? लतीफ़ जी ॾसियल महारत किरत वारी त थी नथी सघे। दरअसल लतीफ़ इंसान जे उन दाख़िली दर्जे खे महारत सॾे थो जिथे इंसान पंहिंजे तफ़क्कुर, तख़युल, एहसास ऐं अदराक सभु पंहिंजे अंदर में ई आजपो माणे थो ऐं ॼण त हू काइनात जी फितरत ऐं ज़िंदगी जो जुज़ न पर पाण समूरी काइनात में बदिलजी वञे थो। लतीफ़ उन मंज़िल खे महारत थो सॾे जंहिं लाइ पंहिंजे सुरखावड़ी में चए थो, जिथ न पखी न पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खावड़ीअ खीररीअ। इन जो मतिलबु त लतीफ़ जी दुनिया में रुॻो अंदर में बूर पचाइणु, हसरतूं करणु ऐं अञा बि वॾी ॻाल्हि त खावड़ी थियण खां सवाइ न त माण्हू माहिर थी सघे थो, न वरी अदराक जी उताहिन मंज़िलनि ऐं ज़िंदगी शनास ऐं हुस्नाकिन जी लाहूती लामकान जी बुलंदियुनि ते पहुची सघे थो। अहिड़ो वॾो ग़ैर मामूली सुवाल आहे त लतीफ़ पंहिंजी शाइरी में कवेजनि खां परे रहण जी तलक़ीन बार बार छो कई आहे ऐं इहे कवेज आहिनि केरु? लतीफ़ वटि जहालत, तोहिम परस्ती, अक़ीदा परस्ती, तक़लीद परस्ती ऐं फ़िक्री बुज़दिली जेको शक ऐं सवाल न करे सघे, कोई ॼाइप उहा शइ आहे जिन ते रुॻो सिंध न पर समूरी इंसान ज़ात जी घणाई जे सवें त छा पर हज़ारे नसुलनि जा रूह ज़हन ऐं ख़मीर ॻारे ऐं साड़े छॾिया आहिनि। लतीफ़ हुननि लाइ चयो, कुठियसि कवेजनि तन तबीब न गॾिया, कुठियसि कवेजनि तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि पाण ॾेल ॾुखो इहो। हक़ मौजूद, जी लतीफ़।